नवाज न्यूज़ में वलीकार अमया संझा सैयद शामिल तनासिब हेडलाइन। पाकिस्तान के दौरे ते आयल न्यूजीलैंड क्रिकेट टीम ओचितो सिक्योरिटी खर्चन जो बहानो बणाए पाकिस्तान दौरो खत्म करे छॾियो। सीरीज़ मुलतवी पाकिस्तान ऐं न्यूजीलैंड विच में पहिरीं वनडे मैच अॼु रावलपिंडी स्टेडियम में थियणी हुई। पीसीबी मूजिबि न्यूजीलैंड क्रिकेट बोर्ड अॼु सुबुह ॿुधायो त खेनि सिक्योरिटी खर्चनि जे हवाले सां अलर्ट मौसूल थियो आहे, जंहिं करे पाकिस्तान दौरो ख़त्म करणो पवंदो ऐं टीम खे वापसि ॾे मोकिलियो वञे। वज़ीर आज़म न्यूजीलैंड के वज़ीर आज़म सां राब्तो कयो, जंहिंमें वज़ीर आज़म न्यूजीलैंड के फूल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम कई वेंदी। न्यूजीलैंड की टीम सिक्योरिटी इंतज़ामनि ते इत्मीनान जो इज़हार कयो हो। एजेंसियुनि जे राय मूजिबि न्यूजीलैंड की टीम के सिक्योरिटी जो को बि ख़दशो न हो। सुचमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट। हुकूमत इलेक्शन एक्ट तरमीमी बिल पार्लियामेंट के गडियल इजलास में पेश करण जो फैसलो करे वरितो। इलेक्शन एक्ट तरमीमी बिल में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ऐं समुंडबार पाकिस्तानियुनि लाइ इंटरनेट वोटिंग जा कानून मौजूद आहिनि। तजवीज़ कयल बिल में हिकु तरमीम ज़रिए चूंड लिस्टूं ठाहिण जो इख्तियार इलेक्शन कमीशन खां वठी नादरा जे हवाले करण जी बि तजवीज़ आहे। This headline news is brought to you by